मोरो ख़बर शामिल करी थी। मोरो सिंधमा जी तहसील दिलताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो में ज़हर ॾे क़तल थियल हसनैन अब्बासी केस में नामज़द जवाबदार दाइम दरसाई बुरड़ो गिरफ़्तार न थी सघियो, जॾहिं त मोरो पुलिस केस दाख़िल करे जवाबदार दाइम दरसाई बुरड़ो जे माइटनि ऐं दोस्तनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन सिलसिले में अनीस कोराई जो चवणु आहे त मोरो पुलिस पारां इन केस में मूंखे बेबुनियाद छिकताण कई पई वञे, जॾहिं त मुंहिंजो जवाबदार दाइम दरसाई बुरड़ो सां कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक़ न आहे। वधीक तफ़सीली वीडियो रिपोर्ट ॾिसूं था सिंधी इल्ताफ़ सुमरो जी हिन वीडियो रिपोर्ट में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये तो मां अनीस कोराई कुछ टाइम खां हसनैन जानी क़त्ल केस जो मसलो हले पियो। दाइम दरसाई उन में मुख्य जवाबदार आहे, जंहिंमें मां हसनैन जानी क़त्ल केस खे तक़रीबन 40 ॾींहं थी विया ऐं उन खां पोइ मुसलसल मां मोरे शहर में आहियां। मुंहिंजा नंबर एक्टिव आहिनि। मां मोरे में ई रहां पियो, सॼो ॾींहुं शहर में सोशल मीडिया ते एक्टिव आहियां ऐं कुझु ॾींहं पहिरियां DSP मोरो मूंखे घुरायो त इंक्वायरी लाइ हसनैन जानी क़त्ल केस में। मुंहिंजी इंक्वायरी थी 4 ॾींहं मां लाकअप में हुउमि। 4 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी इंक्वायरी हलंदी रही। मूंखां मोबाइल बि वरिती वई। मुंहिंजे मोबाइल में हसनैन जानी जे क़त्ल जे का बि अहिड़ी एविडेंस न मिलियो, न ई को दाइम दरसाई सां असांजो को तालुक़ आहे। भली मां मोरे वारनि खे चवां थो मुंहिंजी इंक्वायरी करायो, फेस इंक्वायरी करायो, CTR कढायो, लोकेशनूं ट्रेस करायो। अगरि मां कंहिं बि शइ में इन्वॉल्व निकिरां त मां हसनैन जानी क़त्ल केस में शाहिद अब्बासी खे ॾंढ बिरादरी लेवल ते मूंखे मोरे शहर में फांसी ॾिनी वञे। बाक़ी मूं ते कूड़ी FIR थी वई पुलिस मुक़ाबले जी। मुंहिंजे भाउ खे गिरफ़्तार कयो वियो, उन ते FIR कई वई त बि मां चयो ठीकु आहे, सही आहे। मां बेॾोही आहियां। मां हसनैन जानी जे क़त्ल में कंहिं बि शइ में इन्वॉल्व निकिरां, मां ॾोह जो ॾोहारी, मां हर शइ लाइ तयारु आहियां। मूंखे सज़ा ॾिनी वञे, मां हिते ई आहियां, मोरे में ई आहियां, मोरे में रहंदुसि, मां हर शइ खे फेस